أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: ولقد فتنا الذين من قبلهم فليعلمن الله الذين صدقوا وليعلمن الكاذبين. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی قرآن پاک جے ان ہی آیت کے ذریعے امت محمدیہ کے ایک تعلیم ॾिनी आहे त असां पंहिंजे नबीअनि खे ऐं नबीअ जे मथां ईमान आणण वारनि ताबेदारनि बाननि खे वक़्फ़े वक़्फ़े सां आज़माईंदा बि आहियूं, इम्तिहान बि वठंदा आहियूं। पोइ असांजे आज़माइश ऐं इम्तिहान में ॾिसंदासीं त केरु कामयाबु थिए थो ऐं केरु कामयाबु कोन्हे। मतिलबु आज़माइश ऐं इम्तिहान थींदो त पोइ असां आज़माइश ऐं इम्तिहान में कामयाबु थींदड़नि खे इनामनि सां नवाज़ींदासीं ऐं जेके नाकाम थींदा त उन्हनि खे वरी मौक़ो ॾींदासीं। अल्लाह ताला मुख़्तलिफ़ तरहनि सां दुनिया जी ज़िंदगीअ में आज़माइशूं रखियूं आहिनि, उन जो बयान बि ॿुधाए छॾियो आहे। वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल ख़ौफ़ वल्जूअ वनक़्सिम मिनल अम्वालि वल अनफुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन। अल्लाह से फरमायो असां तव्हांखे बुख ॾेई बि आज़माईंदासीं ऐं तव्हांखे ख़ौफ़ ॾेई करे बि आज़माईंदासीं ऐं तव्हांखे माल तव्हांजो नुक़सानु थींदो उन में बि आज़माईंदासीं, सिहत तव्हांजी वेंदी, बीमारी ईंदी उन में बि आज़माईंदासीं। पोइ आज़माइशुनि में जेको साबित क़दम रहियो उनखे इनामनि सां नवाज़ींदासीं। पर आज़माइश ईंदी। ज़ाहिर आहे हिन दुनिया जे ज़िंदगीअ में ॿ माण्हू पाण में दोस्त हूंदा आहिनि त ज़रूरु हिक ॿिए खे आज़माईंदा आहिनि, ॾिसूं त दोस्त सचो आहे या रुॻो ज़ाहिरी दावा थो करे, ॾुखे वक़्त में साथ छॾे त नथो वञे। ईअं दुनिया जे हर तालुक़ में माण्हू हिक ॿिए खे आज़माईंदो आहे। पोइ कॾहिं सफ़र ते गॾु हली करे आज़माईंदो आहे त ॾिसूं सफ़र ॾुख सुख जो आहे या न। कॾहिं वरी ईअं खाइण पीअण में आज़माईंदो आहे त ॾिसूं असांजो लिहाज़ रखे थो या न। कॾहिं वरी ॾेती लेती ॾेई करे आज़माईंदो आहे त ॾिसूं ॾेती लेतीअ जो पको आहे या न। कॾहिं ॻाल्हियूं मुआइदा करे ज़बान में आज़माईंदो आहे त ॾिसूं ज़बान जो बि पको आहे या न। दुनिया में इंसान इंसान खे आज़माईंदो आहे, अल्लाह तबारक व तआला बि आज़माईंदो आहे। अल्लाह ताला जूं आज़माइशूं अजीब अजीब अंदाज़ में हूंदियूं आहिनि। जंहिं बाने में जेतिरी सहप हूंदी आहे अल्लाह ताला उन बाने खे ओतिरो ज़रूरु आज़माईंदो आहे। इहो बि चयो अथई ला युकल्लिफुल्लाहु नफ़्सन इल्ला वुसअहा। अल्लाह से फरमायो आहे हद खां वधीक बि कंहिंजे मथां बोझ रखी न आज़माईंदो आहे। जंहिं जेतिरी सहप हूंदी आहे ओतिरो ज़रूरु आज़माईंदो आहे। रिवायत जे अंदरि ईंदो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मूसा अलैहिस्सलाम जे दौर में फ़िरौन जे घर जे अंदरि हिकु बानी हुई जेका फ़िरौन जे न्याणीअ खे वेंजारे सेंजारे उन जा वार संवारे उनखे तेल पाउडर हणी उनखे संवारींदी हुई, उनजी ख़िदमत जे लाइ मुक़ररु थियल हुई। हिकु दफ़े उनजे फ़िरौन जे न्याणीअ जे वारनि खे कंगो ॾींदे उनजे हथ मां कंगो किरी पियो त फ़ौरन हुन खयो पर बिस्मिल्लाह करे खयईं। फ़िरौन जे न्याणीअ गुस्से में अची करे पुछियसि त बिस्मिल्लाह अल्लाह जो नालो वरितई, अल्लाह माना मुंहिंजो बाबो न? चईंसि न, तुंहिंजो ऐं मुंहिंजो बाबो न, बल्कि तुंहिंजो ऐं मुंहिंजो रब जेको रब्बुल आलमीन आहे उहो असुल रब आहे। तुंहिंजो ऐं मुंहिंजो बाबो इहो ख़ुदा न आहे, ख़ुदा रब्बुल आलमीन आहे। उनखे कावड़ लॻी। मुंहिंजो पीउ अन रब्बुकुमुल आला चवंदो आहे, तूं वरी उनखे छॾे वरी ॿियो को रब वटि कयो आहे।
फौरन वञी पीउ खे ॿुधाई त बाबा हीअ बानी त चवे थी बिस्मिल्लाह, ॿियो रब हिन जो आहे। वरी हुन बानीअ खे फिरौन घुरायो, पुछईंसि तो हीअं चयो आहे? चईंसि हा। चईंसि त ॿ ॻाल्हियूं अथई, या इहो दीन छॾ, या वरी बाहि में सड़णु पसंदि कर। हिन बानीअ चयो त मां बाहि में सड़ी वेंदुसि, पर हुन रब जो नालो जेको दिलि सां वरितो आहे उहो न छॾींदुसि। हुन ज़ालिम छा कयो, वॾी तईअ में तेल विझी उन तेल खे बाहि ते रखी करे टचकायईं। पोइ उन बानीअ खे घुराए, उन बानीअ जूं 3 नियाणियूं हुयूं, माउ खां पहिरियां उन नियाणियुनि खे हिकिड़ी हिकिड़ी करे उन तईअ में, ततल तईअ में उछलाईंदो वियो। पकोड़े वांगुरु उन्हनि जो जिस्म टचकंदो पचंदो वियो। हिकिड़ीअ जो जिस्म ईअं सड़ी वियो, ॿीअ जो जिस्म सड़ी वियो, टी जेका थञ ते हुयसि उहा बि जॾहिं हुन खां छिकियऊंसि, खसे उछलाइनिसि पिया। माउ त आख़िर माउ आहे न, जॾहिं माउ खां उहा थञ पिया ॿारड़ी छिनऊं, खसियऊं, उन वक़्तु हुनजी दिलि धचको वरितो। पर अल्लाह तबारक व ताला एॾो करीम आहे, उन मासूम ॿार खां ॻाल्हाए करे माउ खे तसली ॾियारियईं। उहा नंढी चवे थी अम्मा घबराइजां न, ॾिसण में त इहा तेल जी ततल तई आहे, पर जन्नत हिते आहे, तूं घबराइजां न, मां बि वञा थी, मुंहिंजे पोयां तूं बि अचिजांइ। उहा मासूम ॿारड़ी बि उछलाई वई, उनजे पोयां इहा बानी बि उछलाए करे ततल तेल में पचाए पकोड़े वांगुरु साड़िया विया। इहा एॾी वॾी आज़माइश अल्लाह ताला उम्मत मुहम्मदीअ खे ॿुधायो आहे। इहे पुराणियूं ॻाल्हियूं क़ुर पाक जे ज़रिए, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़रिए असां तव्हांखे आज़माईंदासीं। रुगो तव्हांखे बि न आज़मायो आहे, तव्हां खां पहिरियनि खे बि असां आज़मायो हो, तव्हांखे बि आज़माईंदासीं। जेके तव्हां मां साबित क़दम रहिया उन्हनि जे लाइ असां वटि इनाम ई इनाम आहिनि। असांजूं आज़माइशूं कहिड़ियूं आहिनि, थोरो असां पाण ते नज़र रखंदासीं न, असां मां हर हिकु इन्हनि आज़माइशुनि मां गुज़रे थो, पर कंहिंखे इन जो पतो आहे, कंहिंखे न आहे। कोई इंतिहाई ग़रीब आहे, दीनदार बि आहे, आज़माइश अथसि। कोई इंतिहाई कसीरुल अयाल आहे, ॿारड़ा घर में घणा अथसि, दीनदार बि आहे। नियाणियूं घणियूं आहिनि, उन्हनि जी संभाल करे, उन्हनि जो परणाइण जो, ज़रूरतुनि जो ख़्यालु करे, दीन बि बचाए। वरी कर्ज़ी बि आहे, दीनदार बि आहे। ईअं कारोबार में तुतल बि आहे, दीनदार बि आहे। दीन बचाए कंहिं माण्हुनि सां मुंहिंजे हर माण्हू, कोई मरीज़ बि आहे, दीनदार बि आहे। कोई ईअं कंहिं माण्हू वटि नौकरीअ में, मुलाज़मत में फाथल बि आहे, दीनदार बि आहे। हाणे मुख़्तलिफ़ तरह सां हर माण्हू थोरो थोरो, कोई ईअं कारोबार में मसरूफ़ बि आहे, दीनदार बि आहे। कारोबार दीनदारीअ जे तरफ़ नथो अचणु ॾेसि, दीनदारी तक़ाज़ा थी करेसि त निमाज़ रोज़े खे बि न छॾ, पर हाणे काॾे वञे, आज़माइश में फाथो आहे। पोइ इंसान हिते पंहिंजो पाण खे जेको संभाले वियो, दीन खे अवलियत ॾिनई, पंहिंजे कमनि खे बाद में रखियईं। अल्लाह ताला इन आज़माइश में बाने खे ॾिसंदो, जंहिं दीन खे पहिरें दर्जे ते रखियो, अल्लाह ताला हुनजूं दुनियावी ज़रूरतूं पूरियूं करे छॾियूं। पर जंहिं दुनिया खे पहिरें दर्जे ते रखियो न, तरजीह दुनिया जे मामलात खे ॾिनी, इहा दुनिया त बेवफ़ा शइ आहे, कंहिंसां बि हुन साथ न ॾिनो आहे। इन दुनिया जे नवसत जे करे इंसान दीन में बि कसो थी पवंदो, दुनिया में त हूअं ई कसो आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे सही सोच, सही सम्झ, उन खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।